अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए A4 JDO न्यूज़ ऐं आहियां फज़ीर उंडड़। कंदकोट मां ख़बर शामिल कयूं था फ़खुर नसीराणीअ जी। कंदकोट लॻा कचे में पुलिस जो ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन। कंदकोट लॻा दुरानी महर थाणी जे कचे जे इलाइक़े में कशमोर पुलिस तरफ़ां ॾोहारियुनि ख़िलाफ़ ग्रैंड ऑपरेशन फायरिंग जे ॾे वठि दौरान SHO कशमोर ज़ियाद नूनारी ज़ख़्मी ऐं हिकु वाट वेंदड़ औरत बि ज़ख़्मी थी पई। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल कंदकोट पहुचायो वियो ऐं ॿिन्ही तरफ़नि खां दस्ती बम ऐं रॉकेट लॉन्चरनि जो इस्तेमालु। इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास फैलिजी वियो। होॾां SSP कशमोर असद रज़ा शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असीं इलाइक़े खे ॾोहारियुनि खां पाक करण लाइ ऑपरेशन कयूं पिया ऐं ख़ादिम भयो ऐं उन्हनि जे गिरफ़्तारीअ ताईं ऑपरेशन जारी रखियो वेंदो। A4 JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।